أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد نبئ عبادي أني أنا الغفور الرحيم وأن عذابي هو العذاب العليم صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی हिननि ॿिनि आयतुनि जे अंदरि इंसान खे हिकु अज़ीम सबक़ सेखारियो आहे त इंसान पंहिंजी ज़िंदगी हमेशह हमेशह जे लाइ कहिड़ी हालत में गुज़ारे. अल्लाह तबारक व ताला इन्हनि ॿिनि नंढड़ियुनि आयतुनि जे अंदरि बयानु फ़रमायो आहे. इन्हनि आयतुनि जो ख़ुलासो ई आहे अल्लाह तबारक व ताला गोया कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फ़रमायो आहे कुरान पाक में सिधा सवा लफ़्ज़ नब्बि इबादी अन्नी अनल गफ़ूर रहीम. मुंहिंजा सोना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे ॿारनि खे ॿुधाए ऐलान कर त मां वॾो बख़्शणहार रहम कंदड़ आहियां. हाणे इन लफ़्ज़नि सां अल्लाह तबारक व ताला ॿारनि खे हिकु वॾी उमेद ॾिनी आहे त कॾहिं बि तव्हां नाउमेद न थिजो. मां वॾो बख़्शणहार आहियां, वॾो महिरबान आहियां. जीअं इहे लफ़्ज़ ॿुधी करे मुंहिंजा बाना केॾा बि ॾोही हुजनि त मुंहिंजे दर ते ॾोहनि जे करे अचण खां लहराइनि न भॻा अचनि. जीअं कॾहिं कॾहिं मिसाल ॾियां, नंढनि ॿारनि में हिकिड़ो ऐलान कजे त अचो ॿार पैसा था विरहाइजनि वठो, त कीअं ॿार डुकंदा ईंदा. अल्लाह तबारक व ताला बि पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए इहो ऐलान थो करे त मां बख़्शणहार आहियां, अचो माफ़ी वठो. माना अल्लाह ताला इहा उमेद थो रखे त बाना डुकंदा ईंदा मुंहिंजे दर ते, मूंखां माफ़ी वठंदा. अफ़सोस असां अल्लाह ताला जे दर ते डुकंदा कोन ईंदा आहियूं. आस्ते आस्ते बि के ईंदा आहियूं, घटि ईंदा आहियूं. अक्सरियत असां मां गाफ़िल आहे. अल्लाह ताला सभिनी खे अहिड़ो सदोरो बनाए जो कमियूं कोताहिनि खां बचाए, पर जे थी पवे त अल्लाह ताला जे दर ते डोड़ी अचे माफ़ी वठिजे. ऐं वरी अल्लाह ताला ॿी आयत में फ़रमायो, ज़ाहिर आहे पहिरीं आयत में जॾहिं नब्बि इबादी अन्नी अनल गफ़ूर रहीम बाननि खे सॾे करे ऐलान ॾिनो वियो त अचो मां बख़्शणहार आहियां, वॾो महिरबान आहियां, अचो मुंहिंजे दर ते, त बाना अल्लाह ताला जे रहमत में उमेद रखी करे ख़ौफ़ खे छॾे ॾिनऊं, पुर उमेद थी विया. अल्लाह ताला जे रहमत में वॾो आसिरो उमेद रखी करे ख़ौफ़ ख़तरे खे छॾे ॾिनऊं. पोइ अल्लाह ताला फ़रमायो मतां ई रहमत में एॾो आसिरो कनि जो मुंहिंजो ख़ौफ़ ई हिननि खां विसरी वञे, मुंहिंजी कावड़ ऐं गज़ब हिननि खां विसरी वञे. गॾु गॾु फ़रमाए त इहा बि ॻाल्हि ॿुधाए छॾियनि व अन अज़ाबी हुवल अज़ाबुल अलीम. पर जे मुंहिंजे पकड़ में आयो त मुंहिंजो अज़ाब बि ॾाढो सख़्तु अथव, ॾाढो सख़्तु अथव. जीअं दुनिया में कंहिंसां प्यारु कबो आहे, मुहबत कबी आहे, पोइ हुनखे चइबो आहे त अड़े यार तोसां कहिड़ा लेखा, जीअं वणे वञी कर. पोइ वरी कॾहिं ग़लतियूं कंदो आहे त पोइ हुनखे रहड़ ॾिबी आहे हीअ तो सदाईं सदाईं मुंहिंजो प्यारु ॾिठो आहे, मुंहिंजी कावड़ तुंहिंजी ठीकु कान्हे, यादि बि रखजांइ. जे हथु अची वञे न त पोइ कसरूं सभु कढी छॾींदोमांइ. लफ़्ज़ चइबो आहे अल्लाहु अकबर. इंसान खे पंहिंजे फितरी हाल वांगुरु अल्लाह ताला सम्झायो आहे त मुंहिंजी रहमत ऐं मुंहिंजी बख़्शिश बि ॾाढी आहे. भॼंदा ईंदा कयो, डोड़ींदा ईंदा कयो, कॾहिं बि मायूस कोन कंदोमांव, माफ़ी ॾेई छॾींदोमांव. पर यादि रखो मतां मुंहिंजे हिन रहमत जे आसिरे गुनाहनि खे चंबड़िया अचो, गुनाह छॾण ते मतां दिलि ई न चयव. जे गुनाह कंदे पकड़िजी वियो, मुंहिंजे हथु अची वियो न त अन अज़ाबी हुवल अज़ाबुल अलीम, सज़ा बि मुंहिंजी ॾाढी सख़्तु आहे. माना इन्हनि ॿिन्हिनि आयतुनि असांखे ख़ुलासो निकितो, सबक़ ई मिलियो त हिकु तरफ़ खां अल्लाह तबारक व ताला जो ख़ौफ़ बि हुजे, गुनाहनि खां बचंदो अचे, ॾोह करण खां बचंदो अचे. ॿिए पासे खां अल्लाह तबारक व ताला जे ज़ात में उमेद बि ॾाढी हुजे. जे कोताही थी बि पए त अल्लाह तबारक व ताला जे रहमत में उमेद सम्झी ख़ुदा जे दर ते डोड़ी अचे, वरी माफ़ी बि ॾेई छॾींदुसि. हाणे इन्हनि ॿिन्हिनि आयतुनि ते हिकु ई वक़्तु माण्हू अमल कीअं करे, ख़ौफ़ बि करे, गुनाह खां बचे, त पोइ वरी रहमत जी उमेद कीअं. वरी जे ख़ौफ़ लही वञेसि, गुनाह करे, पोइ त वरी रहमत जी उमेद थिएसि न, माफ़ी वठे. हिकु महिल ॿिन्हिनि जो तदारुक कीअं करे, ॿई हिकु महिल इंसान जे वजूद में कीअं अचनि.
उन जे लाइ बुज़ुर्गनि लिखियो आहे इंसान जी जॾहिं जवानी हुजे न त उहो जवानीअ में अलाह ताला जो ख़ौफ़ रखी करे गुज़ारे, छो त जवानी मस्तानी हूंदी आहे। इन जवानीअ में माण्हू नफ़े नुक़सान खे ॾिसंदो ई न आहे, जीअं ईंदो अथसि दिमाग़ में तीअं कंदो आहे, ज़ुल्म बि कंदो आहे, ॾाढ बि कंदो आहे, अयाशी बि कंदो आहे, मस्तियूं बि कंदो आहे, गार गंद इज़त एतिराम कंहिं बि शइ जो फ़र्क़ु न लेखींदो आहे, लता रखंदो वेंदो आहे, जीअं ईंदो अथसि तीअं कंदो आहे। बुज़ुर्गनि लिखियो त जवानीअ में ख़ुदा जो ख़ौफ़ रखी करे गुज़ारे त पोइ गुनाहनि खां बचंदो। ख़ौफ़ हिकु अहिड़ी नेमत आहे अलाह ताला जी, जंहिं बंदे जे दिलि में अची वियो उहो गुनाहनि खां बची वेंदो। ऐं वरी जॾहिं ज़ईफ़ थिए हाणे पोड़ परे तरफ़ हलियो तॾहिं हाणे जवानीअ वारियूं मस्तियूं त कोन थींदसि। हाणे अलाह ताला जे रहमत में उमेद रखंदो अचे त मुंहिंजा रब साईं जवानीअ में ख़ौफ़ रखी करे गुज़ारी हुयमि जवानी पंहिंजी, हाणे पोड़ो थी पियो आहियां, हाणे इबादतूं इस्तिग़फ़ार तस्बीहूं हिकु जॻह ते ॼमी बीही करे तरावियूं बि कोन थियूं पुॼनि, इस्तिग़फ़ार तस्बीह बि हिकु जॻह ते वेही बि कोन थो पुॼे। जेको मुंहिंजो हाल आहे मां कयां थो, अलाह साईं तो मुंहिंजे हाल खे ॼाणी थो, हाणे तुंहिंजे आसिरे तुंहिंजे हवाले। ईअं अलाह ताला जे आसिरे ते अलाह ताला जी उमेद ते हले। उमेद जो मतिलबु इहो कॾहिं बि कोन्हे त बानो नेक अमल करण ई छॾे ॾे पाणे माफ़ु कंदो, बसि अलाह ताला में आसिरो आहे। करे जेतिरो वस हुजेसि, चुरे जेतिरो वस हुजेसि, माफ़ी घुरे जेतिरो दम हुजेसि, घुरंदो अचे। तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे त जवानीअ में ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदे ज़िंदगी गुज़ारियो, पोड़प में वरी अलाह ताला जे रहमत में उमेद रखंदे ज़िंदगी गुज़ारियो। सिहत में ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदे ज़िंदगी गुज़ारियो, छो त सिहत हूंदी आहे त बि माण्हू जीअं वणंदो अथसि तीअं कंदो आहे। सिहत में ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदे गुज़ारियो त बीमारीअ में वरी अलाह ताला जे रहमत में उमेद रखंदे गुज़ारियो। ईअं जॾहिं शाहूकारी हुजे, हथ में पैसो जाम हुजे त उन वक़्तु ख़ुदा जे ख़ौफ़ सां ज़िंदगी गुज़ारियो, छो त पैसे जे हालत में बि माण्हू मस्ती कंदो आहे, पैसो सभु ॾोह कराईंदो आहे, तकबर उरूज ते पहुचाईंदो आहे, मस्तियूं कराईंदो आहे। पैसे जे हालत में ख़ुदा जो ख़ौफ़ रखी गुज़ारियो, जॾहिं मिसकीनी थी वञे त अलाह ताला जे रहमत में उमेद रखी करे गुज़ारियो। इंसान में इहे ॿई कैफ़ियतूं गॾु थींदियूं, तॾहिं त इहे ॿई कैफ़ियतूं इंसान में हुजणु घुरिजनि। अलाह ताला बाने में इहे शयूं ॾिसणु थो चाहे त जवानीअ में मुंहिंजे हुकमनि जी ताबेदारी करे ॾोहनि खां बचे, मां ॾिसां, वरी जे पोड़ो थिए, कंट्रोल न हुजेसि, कोताही थी बि पए त वरी मुंहिंजे रहमत में उमेद रखी मां बाने में ॾिसां। इन जे करे बुज़ुर्गनि ज़िंदगियूं गुज़ारियूं आहिनि, तव्हां असांजे लाइ उन्हनि जूं ज़िंदगियूं सबक़ु आहिनि। सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे बारे में बुज़ुर्गनि लिखियो आहे त 17 साल अल्लाह ताला जी रहमत ते दर्स ॾिनई। 17 साल अल्लाह ताला जी रहमत, अल्लाह ताला जी बाज, रब जी बख़्शिश, रब जी मोहब्बत, रब जी करम नवाज़ी, रब जो इकराम, बाननि सां रब तबारक व ताला जा लेखा ई न। 17 साल मुसलसल इन ते दर्स ॾिनई। हिकिड़े ॾींहुं अल्लाह ताला जे कावड़ ऐं गज़ब ते ख़ुदा जे जहन्नम जो होलनाक मंज़र बयानु कयईं। बुज़ुर्ग शख़्सियत हुयो, जंहिं क़ौम सदाईं ख़ुदा जो रहम ऐं फज़ुल बाज ॿुधी हुई, उनजो अल्लाह ताला जो जलाल, कावड़ ऐं गज़ब, जहन्नम जो भड़काट ॿुधो त बेहोश थी विया माण्हू केतिरा ई। बुज़ुर्ग जे वात मां ज़बान में तासुर हो, माण्हू बेहोश थी विया। कुझु ॿ चारि माण्हू त उन्हनि में बेहोशीअ जे करे, ख़ौफ़ ऐं डप जे करे मरी बि विया। अल्लाह तबारक व ताला सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खे इल्हाम कयो त अब्दुल क़ादिर, तूं मुंहिंजे रहमत खे विसारे छॾियो, तो मुंहिंजो ख़ौफ़ एॾो डपु माण्हुनि खे ॼारायो, मुंहिंजे रहमत खे विसारे छॾियई। सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जवाब में अर्ज़ु कयो त मुंहिंजा रब साईं 17 साल तुंहिंजे रहमत जा तराना ॻाया, तो ई त चयो आहे न त कॾहिं कॾहिं मूंखां डपु ऐं मुंहिंजो ख़ौफ़ बि दिलि में रखंदा कयो। त पोइ रब साईं 17 साल तुंहिंजे रहमत जा तराना ॻायमि, हिकिड़ो ॾींहुं त तुंहिंजे ख़ौफ़ खे बि बयानु कयां न। अल्लाह ताला जवाबु फरमायोसि त अब्दुल क़ादिर 17 सालनि में मुंहिंजी रहमत ख़तमु थी वई। अल्लाहु अकबर। अब्दुल क़ादिर 17 सालनि में मुंहिंजी रहमत ख़तमु थी वई, माना अल्लाह ताला चाहे थो त मुंहिंजी रहमत अञा घणी आहे, जेॾी घणी आहे ओॾो आसिरो हुजेव। पर इन जो मतिलबु इहो कॾहिं बि कोन्हे त मूंखां ख़ौफ़ न कजो, ख़ौफ़ बि कजो, पर मुंहिंजे रहमत मां मायूस कॾहिं बि न थिजो। इन ते हिकिड़ो मिसाल ॾियां, रिवायत जे अंदरि ईंदो आहे त अल्लाह तबारक व ताला ॾोहारी बाननि खे जॾहिं जहन्नम में विझंदो, पोइ पंहिंजे फज़ुल ऐं पंहिंजे महिरबानीअ सां, सिफ़ारिशुनि सां, बख़्शिश सां अल्लाह तबारक व ताला जहन्नम मां जॾहिं बाननि खे कुझु कढंदो वेंदो, उन वक़्तु हिकिड़ा अहिड़ा ॿ बाना हूंदा जिन खे अल्लाह ताला जहन्नम मां कढंदो। ॿई ईंदा, अल्लाह ताला उनखां पुछंदो त ॾियो ख़बर, इहा तव्हांजी जहन्नम जी टिकाणे वारी जॻह कीअं आहे? हू बाना चवंदा अल्लाह ॾाढी बुरी आहे, अल्लाह साईं ॾाढी ख़राबु जॻह आहे।
ॾाढो बुरो इहो मंज़र आहे, ॾाढी बुरी इहा जॻह आहे, न वेहण जी, न सुम्हण जी, न लेटण जी, इहो ॾाढो मक़ाम ख़राबु आहे। अलाह ताला फरमाईंदो न त पोइ इहा तव्हांखे छो मिली इहा जॻह? पंहिंजे ई हथ जे कमाईअ जे करे न। जज़ाम बि मकानू या मालून यकसिबून, जेके तव्हां कमु कया पंहिंजे कए जो बदिलो अथव इहो। मां त मां रब कबी ज़ल्लाम लिल आबिद, मां त माण्हुनि ते ज़ुल्म कॾहिं बि कोन कंदो आहियां, पाक आहियां ज़ुल्म खां। पंहिंजी हथ जी कमाई अथव इहा जॻह, तव्हां हथु कई आहे, पाण अॻे कया अथव, अहिड़ा कम मोकिलिया अथव जो बदिले में जहन्नम मिलियो। हलो वञी जहन्नम में सड़ो। अलाह ताला ईअं फरमाईंदो, वञो वञी जहन्नम में सड़ो, वञो वापसि अचो जहन्नम में। त हिकिड़ो माण्हू अहिड़ो हूंदो जीअं ई अल्फाज़ लफ़्ज़ ॿुधंदो त वञो जहन्नम में त डोड़ंदो वेंदो, वठी डोड़ंदो, तेज़ीअ सां डोड़ंदो वेंदो, ॼण त ख़ुशी अथसि, वठी डोड़ंदो। ॿियो वरी वेंदो पर हीअं पोइ त ॾिसंदो वेंदो हीअं, जीअं न अबो या अम्मा कंहिं ॿार खे ख़र्ची घुरे त पोइ हुनखे दड़को ॾिए त हल, सुबुह वरितई वरी शाम वरितई वरी ख़र्ची, हल कोन्हे का। पोइ हुन ॿार खे पक बि हूंदी आहे त अम्मा मोटाईंदी त कान्हे, पर अॼु कावड़ में आहे। वेंदो बि आहे पर हीअं उमेद ते ॾिसंदो बि आहे हीअं त सॾु कंदी, ॾींदी, प्यारु कंदी, बाबो ॾींदो, ईअं आसिरो पवंदो त हीअं इहो माण्हू वेंदो बि हीअं पोइ त निहारींदो बि वेंदो, हीअं हलंदो बि वेंदो, हीअं निहारींदो बि वेंदो हीअं। अलाह ताला पहिरियां सॾु कंदो, हुन डोड़ंदो जेको वेंदो हुनखे हेॾा हेॾा, उहो ईंदो वापसि। अलाह ताला फरमाईंदुसि त डोड़ थो वञी, काॾे थो वञी? त साईं तव्हांजो हुकुम आहे जहन्नम ॾे, डोड़ंदो थो वञा। साईं जहन्नम ऐं डोड़ छाजे करे तो डोड़ंदो वञी? चवंदो त रब साईं दुनिया में त तुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी कई हुअमि, अॼु आख़िरत में बि तुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी कयां, तुंहिंजो हुकुम थी वियो, अखियुनि ते रखी डोड़ थो वञा तुंहिंजे हुकुम जी इताअत जे करे। दुनिया में त नाफ़रमान हुयुमि, हिते बि नाफ़रमान थियां। अल्लाह तबारक व तआला खे इन घड़ीअ में बि बाने जे इताअत ते रहम अची वेंदो, माफ़ करे छॾींदुसि। त मुंहिंजी इताअत खे नज़र में रखियो, चलो ठीकु आहे, माफ़ी आहे। वरी हुन बाने खां पुछंदो त तूं ॾे ख़बर, हे त डोड़ पियो वञे, तूं न पियो डोड़ वञी? त साईं मूंखे मालूम आहे, बुज़ुर्गनि वटां ॿुधो हुअमि त अल्लाह ताला हिकु दफ़ो जंहिंखे जहन्नम मां कढंदो आहे न, हुनखे ॿीहर कोन उछलाईंदो आहे। पोइ मूंखे इहा उमेद हुई त अल्लाह ताला मूंखे कोन उछलाईंदो, इन जे करे पोइ त ॾिसंदो पियो वञा। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदुसि त चलो तोखे मुंहिंजे रहमत में उमेद हुई, तोखे बि माफ़ करे छॾियो। त ॾिसो बाने में इहे ॿई सिफ़तूं हुजनि, ख़ौफ़ हुजेसि तां त गुनाह खां बचे, अल्लाह ताला जे रहमत में उमेद हुजेसि तां त पंहिंजे ॾोहनि कयलनि जे रब खां माफ़ी वठी सघे। इंसान जी ज़िंदगी हमेशह ईअं गुज़रे, तॾहिं त काइनात जा अज़ीम तरीन इंसान जेके गुज़रिया आहिनि उन्हनि जूं ज़िंदगियूं ईअं गुज़रियूं आहिनि। कॾहिं ख़ौफ़, अल्लाह ताला जे जलाल ऐं कावड़ ऐं गज़ब में ॾकंदा कंबंदा रहंदा, कॾहिं वरी अल्लाह ताला जे रहमत में उमेद हूंदी त ईअं ख़ुशीअ जा हमद ऐं तराना वेठा ॻाईंदा। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ग़ालिबन तव्हां केतिरा ई भेरा ॿुधो आहे, वरी बि भेरो ॾियारियां। चवंदो हो त मूंखे रब तबारक व तआला जी कावड़ ऐं गज़ब थो, जहन्नम जो मंज़र थो ॾिसां न, त रिवायतुनि में ईंदो आहे त जहन्नम में हिकिड़ो अहिड़ो बदबख़्त शख़्स हूंदो जेको सभिनी खां पहिरियां वञी किरंदो। मूंखे डपु आहे मथां उहो मां न हुजां। ख़ौफ़ एॾो, जॾहिं इंसान खे पंहिंजे कोताहिनि ते नज़र पइजी वञे त ख़ौफ़ एॾो हुजे। चई मूंखे एॾो ख़ौफ़ आहे, चवां थो त मां न हुजां उहो माण्हू। वरी जॾहिं अल्लाह ताला जी रहमत, अल्लाह ताला जी बख़्शिश ऐं महिरबानी बाझ थो ॾिसां त रिवायत में ईंदो आहे त अल्लाह ताला हिकिड़े बाने खे सभिनी खां पहिरियां जन्नत में मोकिलींदो, अहिड़ो नेक हूंदो। मूंखे पंहिंजे रब में इहा उमेद आहे, सभिनी खां पहिरियां जन्नत में। माना ख़ौफ़ बि आला पाए जो त वरी उमेद बि आला पाए ॾे। इंसान जी ज़िंदगी ईअं गुज़रे, ख़ौफ़ ऐं उमेद जे विच ते। ॾोह करे त ख़ौफ़ उन वक़्तु अची वञेसि, दिमाग़ ते दिलि ते सवार थी वञेसि। इंसान आहे कॾहिं कोताही थी वञेसि त वरी फ़ौरन अल्लाह ताला जे रहमत में उमेद सम्झी डोड़ी अचे, रब खां माफ़ी वठे। इहा ज़िंदगी जंहिं अपनाई, ज़िंदगीअ जो सहारो इहे ॿई फीथा जंहिं बणाया। असांजा फीथा त ॿ पेर आहिनि न, हिकिड़ो पेर असांजो ख़ौफ़, हिकिड़ो पेर असांजो रहमत में उमेद। जंहिं इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे पंहिंजा क़दम बनाया, उहो बंदो विख विख ते कामयाबु हूंदो, अल्लाह ताला जे नज़र में हूंदो, हुज़ूर सलातो सलाम जन जे हुक्मनि जे इताअत में हूंदो। अल्लाह पाक शल इहा ज़िंदगी नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।